अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में अवां शागिर्दनि खे भलीकार। आऊं आहियां अवां जे इल्म साइंस जो उस्ताद नजफ हैदर मेमन। प्यारा ॿारो, अॼु अवां जे साम्हूं असां इल्म कीमिया जे हवाले सां चैप्टर नंबर 4 स्टार्ट करे रहिया आहियूं। चैप्टर नंबर 4 जो नालो आहे असां वटि अनसरनि जी दोरियत यानी पीरियडिसिटी ऑफ एलिमेंट्स। अनसरनि जी दोरियत पीरियडिसिटी ऑफ एलिमेंट्स छाखे था चऊं पिया, इन जी डेफिनेशन आऊं बोर्ड ते लिखी आहे। अॼु असां इन डेफिनेशन खे समझंदासीं। असां पोयनि क्लासनि में पढ़ी आयासीं त जीअं दुनिया तरक़ी कंदी पई वञे, ॾींहों ॾींहुं त नवां एलिमेंट डिस्कवर थींदा विया पिए। हिन वक़्त ताईं टोटल 118 एलिमेंट्स डिस्कवर थी चुका आहिनि। हाणे जीअं ॾींहों ॾींहुं एलिमेंट्स नवां डिस्कवर थींदा पे विया त साइंसदाननि खे उन्हनि एलिमेंट्स खे अरेंज करण में मुश्किलात क्रिएट थियूं पए। पोइ इन एलिमेंट्स के अरेंजमेंट करण जो जेको सभिनी खां पहिरियां कॉन्सेप्ट हुयो असां वटि, उहो अल राज़ी नाले हिकिड़ो साइंटिस्ट हुयो, मुस्लमान साइंटिस्ट, जंहिं असांखे इहो कॉन्सेप्ट ॾिनो। अल राज़ी पहिरियों भेरो शयुनि खे जानदार ऐं गैर जानदार मंझि विरायो, यानी अल राज़ीअ क्लासिफाई करे ॾिनो त ही जेके आहिनि लिविंग ऑर्गेनिजम्स यानी लिविंग थिंग्स आहिनि, ऐं ही जेके आहिनि उहे असां वटि नॉन लिविंग ऑर्गेनिजम्स आहिनि। यानी क्लासिफिकेशन जो जेको पहिरियों स्टेप आहे या जेको पहिरियों मरहलो आहे, उहो पहिरियों मरहलो असां वटि अल राज़ीअ खयो हुयो। हाणे अनसरनि जी दोरियत यानी पीरियडिसिटी ऑफ एलिमेंट्स छाखे था सॾियूं पिया त अनसरनि खे उन्हनि जे ख़ासियतुनि जे मुताबिक़ धार करण वारे अमल खे अनसरनि जी दोरियत चइबो आहे। यानी इहो हिकिड़े क़िस्म जो प्रोसेस आहे जंहिं मंझि टू अरेंज द एलिमेंट्स अकॉर्डिंग टू देयर प्रॉपर्टीज इज कॉल्ड पीरियडिसिटी ऑफ एलिमेंट्स। यानी जॾहिं एलिमेंट डिस्कवर थींदा पे विया त पोइ साइंटिस्ट उन्हनि एलिमेंट्स जे प्रॉपर्टीज खे ॾिठो। पोइ जिन एलिमेंट्स जूं प्रॉपर्टीज हिक ॿिए सां मैच कनि पयूं, उन्हनि प्रॉपर्टीज वारनि एलिमेंट्स खे गॾु करे रखियनि, ऐं जिन एलिमेंट्स जूं प्रॉपर्टीज हिक ॿिए खां मैच न पयूं कनि, उन्हनि एलिमेंट्स खे हिक ॿिए खां धार करे रखियुनि। यानी एलिमेंट्स जी जेका असां अरेंजमेंट कंदासीं, उहा अरेंजमेंट हूंदी अकॉर्डिंग टू देयर प्रॉपर्टीज। हाणे इन एलिमेंट्स जी अरेंजमेंट जे हवाले सां खोड़ सारा साइंसदान आहिनि जिन पीरियडिसिटी ऑफ एलिमेंट्स ते कमु कयो आहे, जंहिंमें असां वटि डोब्राइनर पियो अचे, न्यूलैंड पियो अचे, लोथर मैयर आहे, मेनलीव आहे असां वटि, हेनरी मोसले आहे असां वटि, नील बोहर आहे असां वटि। खोड़ सारा साइंटिस्ट आहिनि असां वटि जिन इन्हनि एलिमेंट्स खे अकॉर्डिंग टू देयर प्रॉपर्टीज क्लासिफाई कयो। हाणे इन्हनि कहिड़े नमूने सां क्लासिफाई कयो, इंशाअल्लाह ताला असां अॻियनि लेक्चरनि मंझि इन्हनि एलिमेंट्स जे मुतलिक़ जिन साइंसदाननि पंहिंजो कमु कयो आहे, उन्हनि मंझां हिक साइंटिस्ट खे खणी करे डिटेल में ॼाण हासिल कंदासीं त इन्हनि एलिमेंट्स खे कहिड़े नमूने सां क्लासिफाई कयो। त मतलब छा थियो? मतलब इहो थियो त हाणे एलिमेंट्स खे क्लासिफाई करणो आहे, तक़सीम करणो आहे, विराइणो आहे अकॉर्डिंग टू देयर प्रॉपर्टीज। उन्हनि जे ख़ासियतुनि जे मुताबिक़ उन्हनि खे अलहदा करे गॾु करे तक़सीम करणो आहे। यानी इहो हुयो असां वटि अबाउट द अनसरनि जी दोरियत यानी पीरियडिसिटी ऑफ एलिमेंट्स। उम्मीद पियो कयां त तव्हांखे अॼोको लेक्चर सम्झ में अची वियो हूंदो। थैंक यू वेरी मच।